अस्सलाम वालेकुम। अच्छा, सीनियर क्लास जे तव्हां लाइ मां लेक्चर रिकॉर्ड करे रहियो आहियां। हाणे पाण जी ॿ बुनियाद सिखी आया आहिनि। अॼु पाण सिखंदासीं पंज बुनियाद। ठीकु आहे, इनखे चइबो आहे बेस 5 सिस्टम, यानी कि पंज बुनियाद वारो सिरिश्तो। हाणे जीअं 10 बुनियाद वारे में 10 अंग हुया, 2 बुनियाद वारे में 2 अंग हुया, त 5 बुनियाद वारे में घणा अंग हूंदा? 5। ॾिसो 0 1 2 3 4, हे 5 अंग हूंदा हिन में। यानी इन मतिलबु आहे 5 बुनियाद में जेके बि अंग हूंदा हिननि 5 ते मुश्तमिल हूंदा, या 0 1 2 3 4, यानी इन जे अंदरि 5 6 7 8 ऐं 9 इहे अंग न हूंदा। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में अचे थी? अच्छा, हाणे हिननि ते मुश्तमिल हूंदा त पोइ सुवाल हिते इहो पैदा थिए थो, मिसाल हीअं हुजे 85, हाणे इहो त इन में न हूंदो, न इहो 8 खे रिकग्नाइज़ कंदो, न 5 खे, त पोइ इनखे असां कीअं लिखंदासीं? ॾिसो, इनखे असां जीअं 2 बुनियाद में बदिलाइणो हूंदो त 2 जो खोड़ हणंदासीं न। हाणे हमेशह 5 जो खोड़ हणंदासीं। 2 बुनियाद में हमेशह कंहिंजो खोड़ हणंदासीं? 2 जो, छो जो बदिलाइणो 2 बुनियाद में हुयो। हाणे 5 बुनियाद में 5 जो खोड़ हणंदासीं। ॾिसो, हाणे अचो करे ॾिसूं था। पहिरियों 8 ते पढ़ंदासीं हिकु दफ़ो, 1 5 5, 2 5 10 त वधी वेंदो, 1 5 5, 3 बची पवंदा, 3 हेॾे ईंदा, थी वेंदो 35। हाणे 35 ते घणा दफ़ा वेंदो? 7 दफ़ा। 5 7 35, ॾिसो पूरो वियो, 5 7 35, हिन मतिलबु आहे कुझु बि न बचो, 0 लिखियोसीं। हाणे हिते ॾिसो 1 5 5, 2 5 10, 3 5 15। हाणे असांखे बीहारणो 17, असां बीहारियोसीं 15, घणा बची पिया? 2, उहे हिते लिखियोसीं। हाणे ॾिसो 1 5 सॉरी, जीअं 5 खां हेठि ईंदो न जवाबु, यानी 4 या 3 या 2, त उनखे बदिलाइण जी ज़रूरत न आहे। छाजे करे? जो 4 3 2 त असां लिखी सघूं था न। हाणे हिनखे हिन स्टाइल में लिखंदासीं, चवंदासीं 85 10 बुनियाद वारो, 2 बुनियाद में 3 2 0, हेठो नंढड़ा 5 लिखी छॾंदो, त इन जे बराबरि आहे। ठीकु आहे, ॿियो हिन जो एग्ज़ाम्पल ॾिसो। मिसाल वठूं था, असांखे चयल आहे 256। हाणे ॾिसो 5 ऐं 6 त हुन में हूंदो न आहे, इन जो मतिलबु आहे 256 5 बुनियाद में थी नथो सघे। हाणे हिनखे बदिलाइण जे लाइ 5 जो खोड़ पढ़ंदासीं। पहिरियों 25 ते घणा दफ़ा? 5 दफ़ा, ऐं 6 ते घणा दफ़ा? 1 दफ़ो, यानी टोटल 51 दफ़ो। ऐं हिते असांखे बीहारणो 6, असां बीहारियोसीं 1 5 5, हिकु हितां बची पियो। हाणे वरी 5 जो खोड़ो ॾिसो, असांखे ख़बर आहे 50 ते 10 दफ़ा वेंदो, हितां बि हिकु बची पवंदो। वरी 5 जो खोड़ो 10 ते 1 5 5, 2 5 10, पूरो वियो, हिते 0 बची वेंदो। त हाणे असां जॾहिं हिनखे लिखंदासीं त इहो छा थी वेंदो? 256 10 बुनियाद वारो छाजे बराबरि थी वेंदो? हितां लिखणु शुरू कंदासीं मथे 2 0 1 1, हेठां नंढड़ा 5 ॾींदासीं। ठीकु आहे, अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो। मिसाल वठूं था 892। हाणे इनखे बदिलाईंदासीं, 5 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, 1 5 5, ठीकु आहे। हाणे हितां 3 बची पवंदा, हेॾे ईंदा 39, 39 ते वेंदो 5 7 35, 7 दफ़ा, 5 8 40 वधी वेंदो, इन करे 7 दफ़ा पढ़ंदासीं, 5 7 35, त हितां घणा बची पवंदा? 4 बची पवंदा, उहे हेॾे ईंदा 42। हाणे अगेन 42 ते वरी 8 दफ़ा वेंदो, 5 8 40, हिते 2 बची पिया। ठीकु आहे, हाणे 5 जो खोड़ो हिन ते 3 दफ़ा, 1 5 5, 2 5 10, 3 5 15, ठीकु आहे। हितां 2 बची पवंदा, 2 हेॾे ईंदा 28, 28 ते वरी 5 दफ़ा, 5 5 25, ठीकु आहे। असांखे बीहारणो 28, असां बीहारियोसीं 25, हितां 3 बची पवंदा। अच्छा, जेके हिनों बचंदा न, उहे हमेशह हिननि मंझां को नंबर हूंदो, यानी या 4 बचंदो, या 3 या 2 या 1, ठीकु आहे। हाणे ॾिसो 5 7 35, हाणे इहो पूरो पूरो खोड़ो वियो, हिते 0 बचंदो। हाणे 5 जो खोड़ो वरी हिकु दफ़ो, 1 5 5, घणा बची पवंदा? 2, हितां हेठां खां मथे लिखणु शुरू कंदासीं। इन जो मतिलबु आहे 892 इज़ इक्वल टू छाजे बराबरि थींदो? 1 2 0 3 2, 1 2 0 3 2, हेठो नंढड़ा 5 ॾींदासीं। हे असांजो छा थी वियो? 5 बुनियाद ठही वियो। ठीकु आहे, हाणे इहो हुयो 10 बुनियाद मां 5 बुनियाद में कन्वर्ट करणु। हे 2 3 मां दर्जा ॾियांव थो, इन्हनि खे तव्हां कन्वर्ट करे ॾेखारियो। ठीकु आहे, मिसाल पहिरियों 93, इनखे कन्वर्ट कयो। ॿिए नंबर ते तव्हांजो दर्जो अथव 278। ठीकु आहे, हे मथां 3 नंबर ते लिखांव थो 572 कयो सली। ठीकु आहे, ऐं चौथे नंबर ते अथव 516, इनखे बदिलाए ॾेखारियो। ठीकु आहे, इहे तव्हां प्रैक्टिस कयो, 4 इहे क्वेश्चन कयो, त पोइ वरी तव्हांखे मां अॻिते हिन जी जोड़ कट सेखारियां थो।